الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وحكيم طبيب قلوبنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام القديم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى آمنت بالله صدق الله مولانا العظيم
وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال الله تبارك وتعالى في شأن حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه وأهل بيته أجمعين. آبِ مثل محبوب حق خلقی خدا جہلے خلق خادم سندن جن و ملک بلغ العلا بکمالہ نوری حجر جو ہی نشان آیات روشن کیوں جہان چمکیا زمین و آسمان کشفت دجا بجمالہ آنور قادر اصل نوری سندن سارو نسل سیرت ای صورت بے مثل حسنت جمیع خصالہ اے عاجز ان جو غلام پڑھ دو صلاۃ و سلام یا ورد صبح و شام یا صلو علیہ وآلہ. بلند آواز سا شوقی محبت سا سبھی جھومی گجی پڑھو صلی اللہ علیہ وسلم. وسلم علیک یا حبیب اللہ. محبت سا بلند آواز سا پڑھو صلی اللہ علیہ وسلم. رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. حمد صلاۃ کھا بعد میں واجب صد احترام محترم المقام مرکزی جمعیت علماء طاہریہ دا سیکریٹری جنرل عزیز القدر استاذ القراء والحفاظ اتے قبلہ سائیں قاری عبید اللہ نقشبندی طاہری دامت برکاتم العالیہ و دیگر زیوکار علماء کرام خلفاء اعظام اے مونجا پیارا مسلمان بھائرو السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ. اللہ رب العزت جل جلالہ اعلی شانہ عز برہانہ جی توفیق عنایت سا پاک محفل میں اچن جو ویہن جو بدھن ای بدھان جو موقع شرف نصیب تھیو. دعا ہے اللہ تعالی شال سا اوان جی ان حاضری کی پنجی بارگاہ ہمیں منظور مقبول فرمائے. جن مہربان دوستن عشق عقیدت رکھنا بارن پنجی جمع پونجی ماں خرچیں خیرات کری
इन पिंडाल खे सजायो। दुआ ही अल्लाह ताला उन्हनि जे माल में, रिज़्क़ में, रोज़ीअ में, बच्चन में बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए। वो अवां दोस्तन जे साम्हूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद मझा मशहूर मरूफ सूरह मुबारक सूरत दुहा उन जो इब्तिदाई आयतूं तिलावत कयूं आहिनि। चंद ॻाल्हियूं इन आयतुनि सगूरनि जे मुतअल्लिक़ दोस्तनि जे ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। दुआ है अल्लाह ताला शाल सां अवां सभिनी खे पंहिंजे प्यारे हबीब लबीब सरवरे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सच्ची पक्की मोहब्बत कामिल इत्तिबा ऐं गुलामी नसीब फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात दीन इस्लाम जो बुनियाद असास मोहब्बत खे बणायो। इस्लाम दीन मोहब्बत जो दीन, प्यार ऐं उल्फत जो दीन। इस्लाम में नफरत ऐं शिद्दत जी का गुंजाइश न आहे। ऐं इन्ही मोहब्बत जे फलसफे खे कुरान करीम में जा बजा रब्बे करीम बयान फरमायो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात जेको रसूल मुकर्रम पंहिंजो प्यारो नबी सगोरो जंहिंजो शान इहो आहे त उहो ख़ातमुन नबिय्यीन, उनखे जेका मक़सदियत अता फरमाई, शान रिसालत अता कयो, उन जो उन्वान बि इहो ई रखियो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। महबूब असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत सरापा शफ़क़त ऐं प्यार बणाए मोकिलियो। ऐं इहो बि बयान फरमायो त मुंहिंजा हबीब अव्हां जे फराइज़े मनसबीअ में इहा ॻाल्हि चिट्ठी तरह तां वाज़े ऐं रोशन हुजे। फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर। अव्हां नसीहत फरमायो, नसीहत ई अव्हां जो मनसब आहे। दारो वो अव्हां खे न बणायो वियो आहे जो अव्हां कंहिंखे ज़ोरीअ इस्लाम में दाख़िल कयो। मुंहिंजा हबीब अव्हां जे वजूद में असां प्यार रखियो आहे, शफ़क़त रखी आहे, महिरबानी रखी आहे, मोहब्बत रखी आहे। उन मोहब्बत सां अव्हां दीन जो पैगाम ॾींदो ऐं मख़लूक खे फ़ाइदो पहुचाईंदो। इहा ॻाल्हि ज़हन नशीन रखण खां पोइ महबूब जे इन फरमान ते असां खे गौर करणो पवंदो। वो कहिड़ो फरमान आहे? पाण फरमाइनि जेकी कुझु अल्लाह मूं मुहम्मद करीम खे सीने में अता कयो, यानी जेकी रब जी तरफ़ खां मूंखे मिलियो, जो कुछ अल्लाह मूंखे खजाना अता कया, फरमाए ओ सब कुछ मूं पंहिंजे यार वफादार अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छॾियो। महबूब ने ईअं न फरमाए त उन मां कुछ हिस्सो या हिस्से वाफर
या ही नेमत या ही खूबी या ही शान पाण फरमाए जेकी कुछ अल्लाह मू मोहम्मद करीम के अता कयो मो ओ सब कुछ पंहिंजे यार अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छॾियो। अब ये वॾा लफ़्ज़ माना खेज़ लफ़्ज़ मोहम्मदी सौगात या अबू बकर सिद्दीक जे सीने में आए। असां अहले सुन्नत व जमात वारा बिलखुसूस सिलसिला नक्शबंदिया वारा खुश नसीब आहियूं जो असां खे इहो अज़मत ऐं इज़्ज़त वारो सिलसिला नक्शबंदिया नसीब थियो आहे जंहिंजो पहिरियों अमीन ऐं सालार अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला। सोने अबू बकर सिद्दीक के जेकी कुछ मिलियो ओ छाजे करे मिलियो घणियो निमाज़ू पढ़ण जे करे रोज़ा रखण जे करे ज्यादा हज अदा करण जे करे या उमरा अदा करण जे करे कहिड़ी ॻाल्हि जे करे उनखे इहो मक़ाम इहो शरफ इहा इज़्ज़त मिली। मुंहिंजा अदा अगर उन्हनि जी सीरत मुबारक ते गौर कजे कराइन मालूम कजन त इहा ॻाल्हि चिट्टे ॾींहं वांगुरु रोशन ऐं ज़ाहिरा त सोने अबू बकर सिद्दीक खे इहो मक़ाम महज़ मोहब्बत जे करे हुन जेका पंहिंजे यार सां पंहिंजे पीढ़ीअ सां मोहब्बत जो पेच पातो अहिड़ी मोहब्बत अहिड़ी वारफ़्तगी के ॿिए खे नसीब न थी। खुद अदे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त मुंहिंजी 36 साल उम्र हुई अञा महबूबन नबूवत जो ऐलान फरमायो हो ज़ाहिरी बेसत जो ऐलान न थियो हो महबूबन सां मुंहिंजी अग में मुलाकात हुई एतिरे क़दर असांजी गहराई पई दोस्ती हुई जो मुंहिंजा महबूब मोहम्मद मुस्तफा रोज़ानी या सुबुह जो या शाम जो हिकु वक़्तु मुंहिंजे घर तशरीफ़ फरमा थींदा हुया। अञा नबूवत जो ऐलान न थियो ज़ाहिरी बेसत जो ऐलान न कयो 36 साल उम्र हुई मुंहिंजा महबूब मूं वटि ईंदा। इहा ॻाल्हि अहले तशय्युअ जे मुजतहिद आलिम मुल्ला बाज़ली ईरानी बि लिखी आहे त अबू बकर सिद्दीक जे घर में महबूब अलैहिस्सलात वस्सलाम नबूवत जे ऐलान खां पहिरियां बि सुबुह जो या शाम जो ॾींहं में हिकु भेरो ज़रूर वेंदा। अबा वींदो माण्हू उन ॾे आहे जंहिंसां मोहब्बत हुजे या उन ॾे वञिबो आहे जंहिं मां ख़बर पवे त हिन खे मुंहिंजे वञण जो क़द्र ऐं एहसास आहे। सुणे महबूब जो अबू बकर सिद्दीक जे घर ॾे वञण इन ॻाल्हि जो दलील त मुस्तफा करीम खे ख़बर हुई त अबू बकर सिद्दीक जे सीने में महबूब मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत जो समुंड आहे। पर इहा हकीकत सुने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु एक बे अंदाज में भी बयान किया। फरमाइन था 38 साल मुझी उम्र हुई एक गलीमा इंतजार बे कयो सुबह खां वठी शाम थी वई मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस मुझे घर तशरीफ फरमाना थिया। मां इंतजार में होस रे काफी देर गुजरी वई मां पंहिंजे घरां निकतुस जिंदगन ते मुलाकात
थियण जी तवक्को हुई उते गोली दे नेठ ख़बर पई त मुस्तफ़ा करीम मक्कतुल मुकर्रमा जी हिक वादी दे विया आहिनि। मां बि ओॾां वियुसि, उते पहाड़ी सिलसिलो हुयो, उन पहाड़नि जे दरमियान हिक आबादी हुई, उते सब्ज़ाज़ार हुयो, खजनि जा बाग न त हुया पर उतां चश्मा वया पे, सावक हुई, उते महबूब हिक पत्थर जे मथां वेठा हुया। काथे वेठा हुआ? उन वादीअ में चश्मे जे भरसां हिक पत्थर ते वेठा। मां पहुतुसि त सिज लहण वारो, कहिड़ो टाइम हो? सिज लहण वारो। पहुतुसि, खुश ख़राबत थी, मुलाकात थी, वेठुसि थोड़ी देर त सिज लही वियो। सिज लही वियो त आसमान ते सितारा रोशन थिया। जॾहिं तारा चिट्टा थी निर्वार थिया त चोॾीअ जो चंड उभिरियो। फरमाइनि था त अजीब माहौल हुजे उन वादीअ जो। अबा जेके बाज़ोक माण्हू आहिनि इन्हनि जाबलू इलाइक़नि में, खुले फिज़ा में, आसमान में, ख़ास तौर ते जॾहिं सिज लहण जो वक़्तु हूंदो आहे या सिज लही वेंदो आहे, अञा इशा जो वक़्तु न थींदो आहे, सिपे जी ज़ाहिर हूंदी आहे, त इहो माहौल हिकिड़ो सहरकुन माहौल। फरमाइनि था मां वेठो आहियां, हाणे उथियासीं, महबूबनि जो हथ मुंहिंजे हथ में, मुंहिंजो हथ मुस्तफ़ा जे हथ में। या नुबूवत जे ऐलान खां पहिरीं जी ॻाल्हि। अचऊं पिया त ओचितो मुंहिंजी निगाह आसमान ते चमकंदड़ चंड ते पई। चंड पंहिंजे आब ऐं ताब सां चमकियो पिए, नीले नीले आसमान जे मथां सिज जो सोझरो ऐं उन जी रोशनी ऐं उन जो नूर अखियुनि खे ॾाढो वणियो पिए। चंड जी चाॾोकी ॾाढी पसंदि पे आई। ईअं चंड खे ॾिसां ऐं ओचितो मुंहिंजी निगाह महबूब जी पाक पेशानीअ ते पई। चंड ॾे बि ॾिसां, मुस्तफ़ा जे चेहरे ॾे बि ॾिसां, चंड ॾे निहारिया, महबूब जे चेहरे ॾे निहारिया। पुछो वियो सहाबा त साईं पोइ तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कयो? तव्हांजे नज़र में वधीक जमाल ऐं हुस्न ऐं ख़ूबी सोजरो कहिड़ी शइ में हो? जाज़बत कहिड़ी शइ ही? कमर, चंड पंहिंजे आब ऐं ताब सां ज़रूर चमकियो पिए, पर ख़ुदा जी इज़त जो कसम, मुस्तफ़ा जी पेशानी चंड जे हुस्न खां वधीक हसीन हुई। महबूब जी पेशानी, मुस्तफ़ा जो चेहरो चंड जे चांडोकीअ खां वधीक हसीन ऐं जाज़बियत वारो। इहा अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हि कई, पर इहा ॻाल्हि रब जो क़ुरान थो। रात जो जॾहिं छाइजी वञे, इहे इन जो ज़ाहिरी लफ़्ज़ी लुग़वी माननि तर्जुमो आहे। जेको अव्हां खे क़ुरान करीम जा तर्जुमा कंहिं बि ॿोलीअ में हुजनि, चाहे उहे मस्जिद में रखियल आहे या घर में रखियल आहे, पढ़ंदो नज़र ईंदो। इहो ज़ाहिरी तर्जुमो आहे, पर इन्हनि लफ़्ज़नि जो हिकिड़ो बामाना बातिनी तफ़सीर आहे, इशारो आहे। मुफ़स्सिरन आशिक़न मुस्तफ़ा करीम जे परवाननि उन ॻाल्हि खे बयान कयो आहे त इहे लफ़्ज़ जिन में अल्लाह जी ज़ात बाबरकात वद्दुहा कसम खणी ॻाल्हि कई आहे, वल्लैलि इज़ा सजा कसम खणी ॻाल्हि कई आहे। इहो राति जी ॻाल्हि न ऐं कचड़ी मंझंदि या चाश्त जे वक्त जी ॻाल्हि न। इनमें इशारो कहिड़ो आहे? मस्जिद परवेज़ सग़ीर एशिया जो बहितरीन आलिम मुहक़्क़िक़ मुस्तफ़ा करीम जो परवानो, महबूब जो दीवानो हते मौलाना अहमद रज़ा खां फाज़िल बेलवी रहमतुल्लाह अलैह ऐं कई मुफ़स्सिर सगोरा इन जो तर्जुमो कंदे बयान कनि था। इन में अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जे ज़ाहिरी जमालियाती हुस्न चेहरे जे नूर जो कसम खयो आहे। वद्दुहा कसम मुस्तफ़ा करीम जे रोशन चेहरे जो, वल्लैलि इज़ा सजा ऐं अव्हां जे ज़ुल्फ़े अंबरीन जो कसम।
आला हजरत प्यार सां गाल कंदे बयान फरमाई फरमाइन था ही कलाम इलाही में शम्सु दुहा तेरे चेहरे नूरे फजा की कसम है कलाम इलाही में शम्सु दुहा तेरे चेहरे नूरे फजा की कसम कसम शब तार में राज ये था कि हबीब की जुल्फे दुता की कसम तेरे खुल्क को हके ने अजीम कहा तेरी खल्क को हके ने जमील किया कोई तुझ सा हुआ है न होगा शाह तेरे खालिक हुस्नो अदा की कसम तो सुभान अल्लाह महबूब तुझे पाक चेहरे जो कसम रब थो अबा उहो कहिड़ो चेहरो हसीनो हूंदो जंहिंखे बनाइण वारो ॾिसी पाण कसम खणी ॻाल्हि करे बनाइण वारो अल्लाह हुआ ठाहिण वारो रब करीम पंहिंजे महबूब खे उहा खूबी उहो हुस्न उहो मक़ाम उहो मर्तबो उहा इज्जत उहा अज़मत उहा रिफ़त अता कई जो रब पाण ॾिसी पाण पंहिंजे महबूब जे चेहरे जा कसम पियो खणे सुभान चेहरो बि त चेहरो आहे हाओ मुझा अदा अम्मा आयशा सिद्दीका सलामुल्लाह अलैहा मुझे महबूब जी प्यारी कुंवार बैठी आ पंहिंजे घर में मदीने तैयबा मां कुछ पाड़े जूं सहाबियाणियूं औरतूं आयूं अची कचारी थी उन्हनि जूं कचारियूं बि अजीब कचारियूं हिकिड़ी सहाबियाणी अर्ज़ थी करे अम्मा सूरह यूसुफ नाज़िल थी आहे जंहिंमें अल्लाह जी ज़ाते बाबरकात जमा यूसुफ खे बयान फरमायो आहे पर अजीब कैफियत वक़तन ऐदियहुन वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम या गाल बयान थियला यूसुफ सोने के अल्लाह एतिरो सनका कयो ओए ज़नाने मिस्र जूं औरतूं जेके यूसुफ जे दीदार जे लाइ उते तकियन ते वेठो हुयो उन जे हथ में हिकड़े हथ में सूफ हुयो ॿिए हथ में छुरी हुई ओए सूफ कटण ते हुयो अल्लाह जो नबी उता थोरो निकाब हटाए लॻियो आहे वो एतिरो मग़्ब थी वियो उन हुस्न जी जाज़िबियत में एतिरियूं मुस्तग़रक़ थी वियूं जो उन्हनि जूं छुरियूं हलियूं सूफ़ किरी पिया आङरियूं कटे फिटियूं कयूं पर उन्हनि खे दर्द ऐं तकलीफ़ जो ईज़ाव जो एहसास बि कोन अमा अहिड़ो हुस्न हो यूसुफ जो अबा आशिक खे पंहिंजे माशूक ते गैरत जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि ॿुधी अम्मा आयशा सिद्दीका फरमायो मदीने जो सहाबियाणियूं कुरान जी इहा ॻाल्हि कयो थियूं यूसुफ जो हुस्न बयान कयो थियूं इन खां इनकार नाहे पर अचो त इन खां वधीक ॻाल्हि ॿुधायां फरमाए थी तो उन्होंने यूसुफ जे जमाल के ॾिठो पंहिंजूं आङरियूं कटियूं एतिरियूं मग़ब थी वियूं जो छुरी वहण जो उन्हनि खे तकलीफ़ ऐं ईज़ाव जो एहसास कोन थियो पर ख़ुदा जी इज़त जो कसम लवामी ज़ुलैखा लौ रअयन जबीनुहु लअसरन बिलक़तिल क़ुलूब अलल ऐदी जेकॾहिं मुंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफा के ॾिसण खां त एतिरी जाज़बियत ऐं एतिरी मोहब्बत ऐं एतिरी महबियत उनजे मथां तारी थी वञे खां जो उन मोहब्बत में उन प्यार में पजाए पंहिंजे आङुरुनि जे पंहिंजूं गिचूं कटे फिटियूं कनि हा सुभान अल्लाह
मुल्ला बाज़ली ईरानी उन जो किताब आहे हमला हैदरी, उनमें अहले तशरीह जो मुज्तहिद आलिम वो चए थो त गार में जॾहिं अबू बकर सिद्दीक मुस्तफा सां गॾु ऐं महबूब जो प्यारो चेहरो अबू बकर सिद्दीक जी झोलीअ में ऐं नांग उन वक़्तु खुड़ीअ में डंग थो हणे। सुभान गारे का देखो तो वो मंजर, कौन है बैठा गोद में लेकर। गारे का देखो तो वो मंजर, कौन है बैठा गोद में लेकर। सरवरे आलम का सरे अनवर रदी अल्लाह ताला अन्हो, पाँव रख दिया सांपों के ऊपर, जहर का सदमा सह लिया दिल पर। मौलाना सिद्दीक़े अकबर रदी अल्लाह ताला अन्हो। एदा नांग चक थो हणे, डंग थो हणे। अबा नांग जो डंग त छा, पर पेर में कंडो लगंदो आहे त ख़बर पवंदी आहे केतिरो माण्हू बहादुर पहलवान ईअं आहे या न। हेॾा नांग डंग थो हणे। अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक मशूक जा आशिक ॿई। न सिद्दीक़ कयो पेर परे घट मींहं जी बाज़ी नांग न कई। था चमन जबल जी चोटीअ ते, ही सब कुछ गारे सोर में जो। बोला मोहम्मद मां बे ॾिसां भला, पर पुठ बासूं बासी पई। इमाम कुर्तबी फरमाइन था त उहो नांग को उन मुद्दत जो न, ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां ईसा नबी जे ज़बानी मुस्तफा जो हुस्न ॿुधी अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कई, मौला तो मूंखे नांग बणायो, रेड़ी पाईंदड़ जानवर बणायो आहे, जीत बणायो आहे। तुंहिंजी मखलूक हुजण ते मूंखे एतिराज़ न आहे मौला, मां शुक्रगुज़ार आहियां, पर एतिरी ज़िंदगी अता कर ओ महबूब मोहम्मद अचे त मां उन मुस्तफा दिलरुबा जो दीदार कयां। सुभान ओहो नांग हाणे अबू बकर सिद्दीक़ खुल लगाए वेठो, उतां अची डंगे थो। अबा डंगो लॻो हूंदो इंसान खे छिरक पवंदो फितरी अमल आहे, पर अबू बकर सिद्दीक़ पेर चोरियो बि न। अहले सुन्नत जे उलमा आरिफन त लिखियो आहे, पर अहले तशय्युअ जो मुज्तहिद आलिम मुल्ला बाज़ली ईरानी ऐं ॿिया कई बि आलिम लिखी विया आहिनि अबू बकर सिद्दीक़ चरियो बि न आहे, पेर खे जुंबश बि न आई आहे, पेर चोरी बि न। छाजे करे न चोरी? फरमाइनि था इहो कमाल रुॻो अबू बकर सिद्दीक़ जी मोहब्बत जो न, इहो कमाल हुयो त मुस्तफा जे हुस्न जो कमाल हुयो। यूसुफ खे तकण वारनि औरतुनि ॾिठो त आङुरियूं कटियूं, जिस्म ते छुरी वही आ, घाव थियो आहे, ख़बर न पवनि इहो यूसुफ जे हुस्न जो कमाल आहे त हेॾा मोहम्मद मुस्तफा जे हुस्न जो कमाल। नांग डंग पियो हणे, चए थो त साईं ज़हर पलटे छॾींदो साईं जिस्म में। साईं थो चवे डंग हणी आज़ार भली ॾे, नांग फिक्र कोन आहे, छो त हयाती
बख्शण वारो मूं वटि हाज़िर आहे। ओ जॾहिं जागंदो मुंहिंजो जानी त पोइ ख़ैर आ, मगर यार मुंहिंजे गंज में सुतल ॾिस त केरु आ। तॾहिं तुंहिंजे आयासी तो विधो नांग वेरो आ, मगर यार मुंहिंजे गंज में सुतल ॾिस त केरु आ। तो सुभान अल्लाह। खाओ भली खाओ खुड़ी न खण भी सिद्दीक़ सदके थींदो, रग रग घोरे रसूल ता हिते अबू बकर अजड़ींदो। परे न खणबो हाज़िर ही परवाने जो पेरो आ, मगर यार मुंहिंजे गंज में सुतल ॾिस त केरु आ। यो अबू बकर सिद्दीक के हौसलो हिम्मत तौफीक ताकत कीअं मिली फरमाइनि था, इन करे जो उन जी छोलीअ में मुंहिंजे महबूब जो पाक चेहरो हुयो, मुस्तफ़ा आरामी हुया। अबू बकर सिद्दीक जी अख पंहिंजे यार जे मुखड़े पेशानीअ में आ, हेॾा दिलबर जो दीदार पियो करे त पोइ कहिड़ी ताकत आ के नांग खे जो उन यार खे उतां हटाए सघे। यो हुस्ने मुस्तफा जो कमाल। जो सुभान अल्लाह। या हकीकत नसीब थी अबू बकर सिद्दीक की। जो सुभान अल्लाह। भला मुंहिंजा अदा पुछण वारनि पुछूं ॻाल्हियूं, को कीअं चवे को कीअं चवे, अच सोणे अब्दुल लतीफ फिटाईअ खां पुछूं तूं फरमाई तो की जो वनी काल अखियों पसी आयो, क्यों दीवानियों दिल में पर लगन आर तेहा पो करार, सुतियों की न सैयद चे पर अखिन के आओ जाकी झलो पाइया लोग लतारे निंद में साजन सुठाओ मोखे मारियाओ बाण परची आयो, अखिन पंहिंजी मते पाण सी पाई कई वनी उते अड़ियो, जिते जान खपत न का ॻाल्हि न गत जीअं ॾिनेरिय न जुड़े पर अखियूं से ही था। मैं तो क्यों से धार जैसा पसी पिड़िया के बेड़ा की मनिहार खनूरी सारा सुपुरी पर जिथे अवां रखियूं उते ही आहीन, अखियों अब्दुल लतीफ चे मांगो न मटाइन जे बेदरवाजाइन त कढी कागन के दिया पर फरमाए तो देख मते सीतन ही जे मजाज़ियाणियों मुँह में की न सुञा तो सुपुरी निहारे नेड़न पिरी से पसंद बई जनी बूटियों। सोना भला तो डिठो त बुधा मुस्तफा जो हुस्न कहिड़ो आ, चंद्र जहिड़ो आहे पर मैं तो सैसे सिजन उभरे 84 चंद्रन बिलाहिरिया पिरन मऊदा ही भाइया पर ऊदा ही अधरात में प्रिय पसायो पाण त चंद्र कद निसाण पे ही वियो पाताल में पर चंद्र चवाई हको जिगड़ी जे विचरी अखियों पियो नको तो में नाहे प्रिय जो पर चंद्र तुझी जात पारिया प्रिय सा तू अछो मंझरात मुझो सजन सदाई सो तो सुभान अल्लाह।
रसोना अब्दुल लतीफ बलाजी पंजे यार जो जमाल बयान कजे कैफियत बयान कजे तके जो मिसाल लीजे एथो न दुनिया में का एड़ी हसीन शे एड़ी मुकद्दस शे आहे कान जे जो मिसाल मुस्तफा जे हुस्न सा तशबीह दई सके भला छा चजे मैं तो चखरे जे हो जान दिसा को न दे हमें मोहर मिलनी मुरसली सरस सदस शान बकान काब कौसैन औ अदना यसरत सुमकान ए आगे जो एहसान जो हाथी मेर मोहड़ो ये एड़ो हुस्न त हिकु दफ़ो निहारे ॿियो दफ़ो निहारे टियों दफ़ो निहारे नेठ सिक ख़त्म थी वञे चाहत ख़त्म थी वञे तलब ढकी थी वञे पर मैं तो न ही उहो हुस्न वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आहियूं तब तलाशो करण ठाहियो न ठापन वसण मछा पिरीअ जे अज पड़ अखियुनि सजण पंहिंजा सारिया गलन ता गोड़न जूं बूंदूं बस न कन सदी सिक पिरन लोक ॾिठे मलहे पर ही उहो हुस्न अब जवानी में जाज़ियत वधीक हूंदी आहे बचपन में पंहिंजो अंदाज़ बचपन में मासूमाना हुस्न हूंदो जवानी में जाज़ियत हूंदी आहे इंसान पीढ़ीअ खे पहुचंदो आहे त उन जे हुस्न खे बि कनी लॻी वेंदी आहे मांद पइजी वेंदो आहे पर वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो हुस्न तू शाह खूबा तू जाने जाना तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा न बन सकी है न बन सकेगा न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा अब आज जी दिल ठरे थी तो मथे खणी चो सुभान अल्लाह माशाअल्लाह सब जागो था अमा जे दिल में मोहब्बत बया मुझे महबूब जो हुस्न छा आशिक तो बयान कर तू सब हसीनों में सबसे अव्वल मिला के हुस्ने दबाम तुझको मिला के हुस्ने दबाम तुझको है उम्र लाखों बरस की तेरी है उम्र लाखों बरस की तेरी है फिर भी ताजा शबाब तेरा न बन सकी है हथड़ो मथे खणी ठूमी चो न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा तो सुभान अल्लाह वाह मुझे महबूब जो कमाल मुस्तफा करीम जो चेहरो हबीब जे पाक जमालाती हुस्न दी खूबिया अते पीर मेर अली शाह के अल्लाह के महबूब जो दीदार थिया अरे दिसी वरी तो दिसे मोबल पछो पुत्र मेर अली छा तो दिसी अर्ज तो करे इस सूरत नू में जाना का के जाने जहाना का सच आखा पे रब दी शान आखा जिस शान तो शान सब बढ़िया सुभान अल्लाह अजमल मा अकमल मा हुसन का
मेहरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जा सभिनी जो अक़ीदो आहे न यार जहिड़ो को आयो आहे न को ईंदो पर इमाम ज़मख़शरी थो ॿुधाए त मेराज वारी रात मस्जिद अक्सा में जॾहिं ख़ुदा सभिनी नबियनि खे जमा कयो ऐं हुकुम फरमाए त सभई अॼु मुंहिंजे सुहिणे महबूब जे इस्तक़बाल लाइ सफ़ूं ठाहे बीहो सभई रसूल नबी बीठा आहिनि हर का अख इंतज़ार में या त जो तो हबीब अचे एॾा सुहिणो यूसुफ दिल में ख़्याल पियो गुज़रे चवे पियो अल्लाह मूंखे निस्फ़ हुस्न ॾिनो आहे बाक़ी अधो हुस्न मखलूक काइनात में विरहायो आहे ॾिसां अॼु ख़ातमुल मुरसलीन थो अचे ॾिसां त उन जो हुस्न कहिड़ो हूंदो एॾा इन इरादे नियत सां उहो सफ़ में इंतज़ार में आहे हेॾा मुंहिंजा महबूब जिब्रील अमीन सां कठे थी हाणे पंहिंजो पहिरियों कदम मस्जिद अक्सा जे दरवाज़े चौंठ मां अंदर पाइनि था हेॾा मलाइकनि खे रब हुकुम फरमाए मलाइको अॼु शादिमाना ॻाए ऐलान करे मुंहिंजे महबूब जे आमद जो ऐलान कयो इस्तक़बाल कयो मलाइकनि गीत ॻाया कहिड़ा हुस्न की इब्तिदा इश्क की इंतिहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा हुस्न की इब्तिदा इश्क की इंतिहा ऐ रसूल खुदा मरहबा मरहबा आप शम्सुद्दुहा आप बद्रुद्दुजा आप सदरुल्ला आप नूरुल हुदा आके पाप की सिदरतुल मुंतहा ऐ हबीबे खुदा मरहबा मरहबा अल्लाह जॾहिं इस्तक़बाल थियो ऐलान थिया नबियनि जो निगाहूं राह में थियो हाणे पहिरीं नज़र यूसुफ सुहिणे जी मुस्तफ़ा जे चेहरे ते पई आहे जो निगाह यूसुफ सोने जी महबूब जे पाक चेहरे ते पई आहे इमाम ज़मख़शरी ता फरमाइनि यूसुफ जे ज़बान मां कहिड़ो लफ़्ज़ निकितो यूसुफ के लबों पर भी ये जिक्र था सामे सरकार के चेहरे का सरकार के चेहरे का क्या खूब नजारा है हम देंगे उसे जन्नते नौकर जो तुम्हारा है कहा रब ने मोहम्मद से वादा ये हमारा है हम देंगे उसे जन्नते नौकर जो तुम्हारा है सुभान अल्लाह भला इन खां वॾी गवाही महबूब पुछो जिब्रील खां हदीस पाक जिब्रील तोखे खुदा पैदा कयो जन्नतुनि जा बि तो सेर कया आहिनि फितरती हुस्न में खुदा जी कुदरत में जन्नत खां वधीक का बेनज़ीर का बेमिसाल बि का शइ आहे कान पर कई नबियनि जी बारगाह में तूं वियो आहे सभिनी नबियनि जे दर जी हाज़िरी तो भरी आहे सुहिणे यूसुफ खे बि तो ॾिठो आहे हाणे तूं मूं वटि आयो आहे तूं मूंखे ॾिठो आहे ॿुधाए तो मूं मोहम्मद जहिड़ो को ॾिठो सुभान कहने लगे जिब्रील से एक रोज यूं शाही उमम तुमने देखा है जहां बतलाओ तो कैसे हैं हम कहने लगे रूहुल अमी ऐ माँ जबी तेरी कसम आफा कहा गर्दीदम
बुतावर सीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तू चीज़े दीगरी। यही जिब्रील कहता है मोहम्मद सा नहीं कोई। जिब्रील जो छायला ना, यही जिब्रील कहता है मोहम्मद सा नहीं कोई। जमाने भर में ढूंढा है मोहम्मद सा नहीं कोई। अब जिब्रील जो भी अक़ीदो आ, जिब्रील जी गवाही भी है, वो अमा जो अक़ीदो इहो ई आ। ये जो इन करे तो कया इन सजे फर्श जे पोया एकड़ो पैगाम आओ आखिर में दींदुस। तवज्जो सां गाल बुधंदो, इंशाअल्लाह कड़ी कड़ी सां मिलींदी। अवा जे दिल में पैगाम में मोहब्बत दाखिल थी वियो त वेठे वेठे सभनी जी वाग मदीने ॾे वञे। यो अक़ीदो आ सभनी जो, महबूब जे सहाबा जो, मुस्तफा जे अहल बैत जो, आलिमन जो, आरिफन जो, आशिकन जो, जिब्रील अमीन जो। खुद रब्बे करीम कुरान करीम में पंहिंजे हबीब जे हुस्न जी हाक ऐं पंहिंजे महबूब जे जमालियाती जिबिलती हुस्न ऐं फितरी हुस्न जो कसम खणी कुरान में बयान कयो। अल्लाह जी ज़ाते बाबरकात ॿुधायो, दुनिया वारो मुंहिंजो महबूब बेमिसल बेमिसाल महबूब सुभान अल्लाह। वो ऐलान करणो पवंदो, अक़ीदे जो ऐलान करणो पवंदो। इएं न आशिकन वांगुरु झूमी चवणो पवंदो। छा चवणो पवंदो? मोहम्मद हमारे बड़ी शान वाला। अब आई चवंदो अवां जो भी ऐलान आहे न, वो इए न आशिकन वांगुरु झूमी चो। यका रवाजी गाल कानी, हीअ इश्क ई मोहब्बत जी बुनियादी गाल। वो चो लगाते थे नारा ये ईमान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। तो सुभान अल्लाह। अक्ल वाले जमी पर है शशदर, चांद टुकड़े वो वाहे फलक पर। सारी दुनिया है महवे नजारा, आप उंगली उठाए हुए हैं। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। वो इशारा करे तो ये सूरज फिरे, जिनको काबाए आलम भी सजदा करे। चांद पर पहुंचना भी हकीकत सही, अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले, मुरादे गरीबों के बरलाने वाले। वो अपने पराए का गम खाने वाले, मुसीबत में गैरों के काम आने वाले। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे बड़ी शान वाले। लगाते हैं नारा ये ईमान वाले, मोहम्मद हमारे
बड़ी शानवार। यही तो सबब हो गरम पत्थर पे हबशी लिटाया गया, वो उन्हीं के लिए दर्द सहता रहा। उसको मालूम था कि पिया के लिए यूं सितम भी उठाना बड़ी बात है। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। उंगलियां ही फेज पर टूटे पिया से झूम कर। पानी तो कुआ मां, जग मां, वाटर मां, दरिया मां, नटमट मां, नादी मां, कलीअ मां मिलंदो आहे, पर मुस्तफा सहाबा के आंगुरनि मां 5 दरिया करे पियो प्यारे। उंगलियां ही फेज पर टूटे पिया से झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। मोहम्मद हमारे बड़ी शान वाले, मोहम्मद हमारे। एड़ो पिरी मिलियो आहे, अबादी ने आशिक के मशूक मिली वने, पहिरीं उनखे तलब हूंदी आहे त मौला महबूब मिला। रात ॾींहं इहे दुआऊं हूंदियूं न, अबा ईअं आहे या न? इहो वरी उन खां पुछो जंहिंखे दिलि जी चोट लॻी हूंदी। मजाज़ी मोहब्बत का मामूली मोहब्बत नाहे। आरिफ चवनि था अल मजाज़ कंतरतुल हक़ीक़त, मजाज हकीकत की सीढ़ी आहे। उन खां पुछ यार जो कदुर छा आहे। जॾहिं मिली वेंदो आहे त पोइ माशूक जी हिकिड़ी दुआ हूंदी। कहिड़ी? सब सूर मिलन, सुभान सुभान। पहिरीं त इहा तमन्ना हूंदी आहे ऐं चवंदो आहे पहिरीं हासिल कयो थम दुआऊं पिनी, असां दिल पे उन्हीअ खे ॾिनी सादिनी। जे पग जो करे, जे पग जो करे तन पाद पुसे लख फेरा लोक से तरसे, लख फेरा लोक से तरसे। मुख मुह जो पिरी, मुख मुह जो पिरी मौला न खसे, लख फेरा लोक से तरसे, लख फेरा लोक से तरसे, लख फेरा लोक से तरसे। सब सूर मिलिया त सगी वींदुस, महबूब रुठो त मरी वेंदुस। वो आशिक तू चाही दे मुस्तफा रुसी वने असां ये चाही तो महबूब राज़ी रहे त महबूब जे सुन्नत ते मुस्तफा जे शरीयत ते अमल करे देखा। सब सूर मिलिया त सगी वींदुस, महबूब रुठो त मरी वेंदुस। मां हुन ॾिसा, मां हुन ॾिसा नून से लख फेरा लोक रुसे तरसे, लख फेरा लोक रुसे तरसे। सुभान अल्लाह। इहो आहे नक्शबंदी सिलसिले जो बुनियाद। इहा आहे अबू बकर सिद्दीक जी तालीम। पोइ मुंहिंजा अका अॼु तूं मां बि घुरूं था, घुरंदो दुआ
वो मूसा गॾिजी दुआ घुरो कहिड़ी मुंहिंजी सार लॻ जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी मुंहिंजी सार लॻ जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुंहिंजी सार लॻ जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी सुभान अल्लाह। दुनिया आखिरत में तुझो साथ घुर्जे सहारो ॾिजा पियो दुख ऐं दिलत में दुनिया आखिरत में तुझो साथ घुर्जे सहारो ॾिजा पियो दुख ऐं दिलत में कजा सिर ते आयल मुश्किल आसानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी हथ मथे खणी चो कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुंहिंजी सार लॻ जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी कोई दे तथी दी सकरात सोली ओ तुई दे तथी दी सकरात सोली सुखो साहो में दो खगंदी खटोली दुखे वक्त नस जा दुखे वक्त नस जा ओ चेहरो नूरानी कजा मेहरो दुखे वक्त नस जा चेहरो नूरानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुंहिंजी सार लॻ जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी सुभान अल्लाह। पोइ उन प्रिय सां प्यार करणो आहे उन मुस्तफा सां वफादारी करणी आहे जेके ख़ुदा जी ज़ाते बाबरकात बेमिसल बेमिसाल बनायो आहे उन ज़ात जो जेको आशिक बणियो जे कमाल उत्तम हासिल कयो ओ अबू बकर सिद्दीक बणजी वियो उमर फारूक बणजी वियो उस्मान गनी बणजी वियो हज़रत हैदर करार बणजी वियो मुंहिंजे महबूब जा 1.25 लख सहाबा परवाना मस्ताना उन कमाल ते पहुता जो मुंहिंजे हबीब फरमाए मुंहिंजो हर सहाबी हिदायत जो सितारो ऐं नूर जे हिकड़े जी इत्तिदा कई उहो कामयाब ऐं रब खे क़बूल सुभान अल्लाह। इहो आहे महबूब जो शान चओ सुभान अल्लाह। पोइ इहो तरीक़ो इहो फ़लसफ़ो क़ुरान ॾसियो आहे अगर कामयाबी चाहियो था दीन ऐं दुनिया जी त पोइ मुंहिंजे यार सां प्यार ऐं नक्शबंदी सिलसिलो महबूब जे पहिरें यार खां शुरू आहे ऐं मां तव्हांखे अर्ज़ कया इहो मुंहिंजो रुगो चवण न हते ख्वाजा बाक़ी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी सिलसिले जो सालार अमीन फरमाइन था नक्शबंदी सिलसिलो ॿियनि सिलसिलनि खां 7 दर्जा वधीक कीअं वधीक फरमाइन था जेकॾहिं को ॿिए सिलसिले वारो सालिक मेहनत मुजाहिदा करे 7 साल मुशक्कत सां गुज़ारे विर्द वज़ीफा परहेज़ पक्काई कंदो रहे तॾहिं के मक़ाम ते पहुचंदो पर नक्शबंदी सिलसिले जे शेख कामिल खे अल्लाह सीने में उहा पावर अता कयो आहे उहा मोहब्बत जी नूर जी लाट अता कई आहे जेकॾहिं कामिल मुर्शिद चाहे त उन 7 सालनि वारे खां पंहिंजे सालिक खे 7 सातुनि ताईं पहुचाए सघे थो सुभान अल्लाह। होॾा 7 साल महिनत करे हेॾा 7 मिंटनि में पहुचाए अब वॾी ॻाल्हि थी वई न इहा हाओ मुंहिंजा अदा हिन दौर में इहो कृष्ण मुंहिंजे साईं करे ॾेखारियो
नक्शबंदी फेज़ खे ॾिसणो थई त अच ॾिस नाही कंजारो पंध परे को हली सजण सां भेट करे को भला जे कॾहिं कंहिंखे ॻाल्हि नथी वणे त बाबा उनजे न वण सां उनजी विलायत मदीने वारे मीर जा बि घणेई मुनकर आहिनि पर मुस्तफ़ा जे शान खे कोन घटाए सघियो आहे जंहिंखे अल्लाह इज़त ॾे उनजी इज़त कोन घटाए सघिबो ऐं ख़ुदि वलीअनि जो शान मदीने वारे मीर पाण बयान कयो आहे छो था पढ़नि अब क़ुरान में बि ईअं लिखियल आहे ख़ुदि मुस्तफ़ा जी हदीस बि ईअं थी चवे जंहिंजी शान खे मदीने वारो पाण बयान करे त पोइ उम्मती बयान न करे मुझे आका जी हदीस मुस्लिम ऐं बुखारी जी मुत्तफ़क़ुन हदीस फरमाए इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन मा हुम बिअंबिया वला शुहदा युग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाहि क़ालू या रसूलल्लाह तुख़बिरना मन हुम क़ाल हुम क़ौमुन तहाब बिरूह अल्लाह अला गैर अरहाम बैनहुम वला अमवाल यतआतूनहा फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम ला नूरिन ला यखाफून इज़ा खाफ़ अन्नास वला यहज़नून इज़ा हज़िन अन्नास व क़रा हाज़िहिल आया अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सुभान अल्लाह पर मैं सहाबी अल्लाह जे बरकतीन बारन जे बारे में न बुधाया क़यामत जे खाने रब जी बारगाह के ओ मकाम कुर्ब मिलंदो जो उनन के मकाम शान इज्जत के दिसी नबी ऐं शहीद बुरश कंदा अस क्यों या रसूल अल्लाह तुख़बिरना मनहुम उनन जे बारे में असा के बुधायो केड़ो उनन जो अमल होंदो उन अमल जे करण के मकाम मिलंदो फरमा हुम क़ौमुन तहाबू बिरूहिल्लाह फरमायो उनन जो हिकड़ो ई अमल होंदो वे अल्लाह जी मखलूक सां अल्लाह जी रज़ा ला मोहब्बत कंदा होंदा सुभान अल्लाह अल्लाह जी रज़ा ला मोहब्बत असां बि कंदा हूं कंहिंसां कंदा हूं जंहिंमें गर्ज़ हूंदो मतलब हूंदो त बिटा बिटा भाकर पिया पाईंदासीं पर जेकॾहिं ईअं को मतलब न हुजे को सुञाणो को भले पाणे वारो ओटो बाज़ार में शहर में गॾिजी मुंहुं पइजी वञे त मुंहुं मटाए मथां टांडो को टाणो पए गर्ज़ न आहे त का ॻाल्हि कर या वरी उन्हनि सां प्यार कंदा हूं जेके भक्त में बिरादरीअ में भक्त जे रिश्तनि में हूंदा मुंहिंजे आका बवज़ातूं फरमायो फरमायो वला अमवालिन यतआतूनहा दुनिया जे वणज वापार जे करे न दुनियावी गर्ज़ गायत जे करे न माली मनफ़त जे करे न मिठी माटीअ जे करे न खूनी रिश्तनि जे करे न बिरूहिल्लाह ख़ालिसतन अल्लाह जी रज़ा दे लाए खुदा जी मखलूक समझी उन खुदा जी मखलूक सां प्यार कंदा सुभान अल्लाह तो के पंहिंजे औलाद सां प्यार आ पर खुदा जी इज्जत जो कसम मुझे सजन जे सीने ने हाल त उनखे मुस्तफा जी उम्मत जे हर बचड़े सां प्यार एडो खैर खा एडो मेहरबान असां त कोन कमी ना है खुदा जे वलियन जी इन कायनात में उन्हनि जे सदके खुदा रहमत वजा मींहं वसाईंदो उन्हनि जे सदके सावा सल्ला पैदा थींदा उन्हनि जे सदके मखलूक ते मेहरबानी थींदी आहे पर हाओ अता क़द्र जी हकीकत बि आहे तोखे मूंखे जिथां मिलियो आहे असां बि उन जो क़द्र करे कम ज़िक्र त कयूं सुभान अल्लाह मुझे आका उन जो शान बयान फरमायो इन शान वारा इन क़यामत जे खाली मज़ार मां उथंदा आका कसम खड़ी गाल कई फरमाया फवल्लाहि इन वजूहहुम लनूरुन फरमाया
दुनिया में भले उन्हनि ते माण्हू हसदई हूस ऐं भले मोहब्बत न कनि ॻाल्हियूं कनि पर ख़ुदा जी बारगाह में फैसला उन्हनि जे लाइ जुदा आहिनि। या रसूल अल्लाह कीअं फरमाया उथंदा त उन्हनि जा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक रोशन हूंदा। वइन्नहुम लअला नूरिन ओला क़यामत जे ॾिहाड़े के पेरे भर बिहारींदो कोन ॿिया परेशान हूंदा। ख़ुदा उन्हनि खे पंहिंजे अर्श जे साए में कुर्सियूं नूर जूं रखराए ॾींदो उहे उन्हनि ते वेहंदा। सुभान अल्लाह। ला यखाफून इज़ा खाफन नास के किस्म जो खौफ टुकड़न के न हूंदो वला यहज़नून इज़ा हज़िनन नास गमनाक न कया वेंदा। सहाबास को या रसूल अल्लाह ओए कहिड़े ज़ुमरे में हूंदा उनखे कहिड़े उनवान सां सुञाणो यादि कयो। वकर हाज़िहिल आया मुंहिंजे मीर ही आयत बड़ी ॿुधाई पर अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। फरमाए ओए अल्लाह जा वली जिनखे खुदा कुरान में औलिया अल्लाह जी उनवान सां यादि कयो। वो मुंहिंजा अदा असां तोखे चऊं था विलायत जी निशानी जेका मदीने वारे मीर ॿुधाई आहे अज अखियुनि सां ॾिस नाही कंजारो पंध परे को हली सजण सां भेट करे को पंहिंजी वेंदई सभु साम्हूं ख़बर आगे सारी दुनिया में बगरियो न बर वियो सोहणो सजण साईं पीर मिली ताहिरी हथ मथे खणी चढ़ कहिड़ा गुण गायूं भलायूं था भायूं कहिड़ा गुण गायूं भलायूं था भायूं हिन दजाली तोरा आगे सारी दुनिया में पगड़ियो न बर वियो सोहणो सजण साईं पीर मिली। सुभान अल्लाह। असां नक्शबंदिन जे लाइ ताहिरनि लाबाही महीनू ॿ बरकतूं खणी आयो। हिकु त नक्शबंदी सिलसिले जो सालार ऐं अमीर अबू बकर सिद्दीक जो महीनो आहे। ॿियो वरी मुंहिंजे सुन साईं जे विलादत बासादत जो महीनो आहे। मुरीद ओहो जेको पंहिंजे पीर में फना थी ॾेखारे। ख्वाजा मखदूम सुल्तान औलिया मोहम्मद जमाल वारी रहमतुल्लाह अलैह ॿुधो अथव हिन बदीन वारे पासे बिटाई साहब जंहिंजी हाज़िरी लाइ शाद लतीफ जॾहिं आयो अर्ज़ कई साईं कुझु वंड मिले पाण फरमाए तो लाइ बिटाई साहब मोकिलिया जॾहिं वञणु लॻो अल्लाह जे वलीअ जे दिल में ख़्याल आयो सैयद ज़ादो आहे नौजवान आहे वठण आयो आहे जंहिंजी सौगात आहे मां छो कंजूसी कयां ख़लीफ़े खे चयो अब्दुल लतीफ़ खे वठी आ वापसि। शाह बिटाई आयो पाण पंहिंजी चादर चवनि था त अजरक पातल हुई उहा अजरक बिटाईअ खे जंहिंमहिल पुलनि ते रखी वेढ़ायो बिटाईअ अखियूं जो बंदि कयो त चवणु लॻो साईं थोरो मुंहिंजे हथ में हथ विझ मां त पंहिंजी पाण खे अर्श ते थो ॾिसां। अॼु ख्वाजा मखदूम मोहम्मद जमाल वारी वारे बुज़ुर्ग जो हिकिड़ो खादिम ख़ास हो पुछई क़िबला मुर्शिद जो मुरीद ते हक़ छा आहे ऐं मुरीद जो मुर्शिद ते हक़ छा आहे ये हक़ ॿुधायो। साईं फरमाया सबा मौक़ो ईंदो वक़्तु आयो त ॿुधाईंदोसीं। ख़िदमत में रहियो साल गुज़री विया उन खादिम ख़ास जी ज़िंदगीअ में हिकिड़ो मौक़ो आयो